अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों ए प्यारा शागिर्द साथियों। अज आऊं तव्हांखे इन वीडियो ज़रिए कुछ ॿुधाइण चाहींदुसि। तव्हांखे ॿुधाइण चाहींदुसि त इंसान खे बहितरीन ज़िंदगी कीअं हासिल करणु खपे। असां पंहिंजी बहितरीन ज़िंदगी खे कीअं गुज़ारियूं, असां बहितरीन ज़िंदगी कीअं जियूं, इन टॉपिक ते आऊं तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदुसि। आऊं सम्झां थो पैसो जेका आहे इहो ज़रूरी न आहे, असांजी सिहत जेका आहे इहो सभु कुझु आहे। पैसो सभु कुझु न आहे, जाम कुझु आहे। जीअण लाइ पैसो ज़रूरी न आहे, जीअण लाइ असांजी सिहत ज़रूरी आहे। बिकॉज़ मनी इज़ नॉट एवरीथिंग, मनी कैन बाय एवरीथिंग। अगरि तव्हां वटि 2 करोड़ पियल आहिनि, जेकॾहिं तव्हां बेड ते सुता पिया आहियो ऐं तव्हांजो कोई इलाज ई न आहे त तव्हां 2 करोड़ खे छा था करे सघो। तव्हां वटि लग्ज़री गाॾी आहे, वॾो बंगलो आहे तव्हां वटि, ऐं अगरि तव्हां वटि पंहिंजी सिहत न आहे त तव्हां छा था करे सघो। उहे कंहिं बि कम जा न आहे, आऊं ई सम्झां थो। उन सां गॾोगॾु बहितरीन ज़िंदगी जीअण लाइ तव्हांखे 3 शयूं करणु खपनि। कहिड़ियूं? एक्सरसाइज़ कयो, पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणाइण लाइ तव्हां योगा कयो, मेडिटेशन कयो। इन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी जेका डाइटिंग आहे इनखे तव्हां बहितर नमूने सां रखो, जीअं तव्हां पंहिंजी डेली लाइफ में सुठे तरीक़े सां ॻाल्हाए सघो, हले फिरे सघो। तव्हां जेको कुझु पंहिंजो कमु कयो उनमें तव्हां सिहतमंद महसूसु कयो पंहिंजो पाण खे। थैंक यू वेरी मच।